मधे जे लॻी 20 मील थाणे जे अध ॻोठ आएजा जी सरकारी डिस्पेंसरीअ मां चोर पयल समूरो सामान खणी विया। उन ॾस में मालूम थियो आहे त अस्पताल में पयल सरकारी दवाऊं, कुर्सियूं, टेबलियूं, छत में लॻल लोहो, कमरे जा दर दरियूं ऐं लॻल नलको बि चोर पटे खणी विया आहिनि। 20 मील थाणे जी पुलिस अस्पताल मां सरकारी दवाऊं ॿियो सामान चोरी थियण वारे मामले खां मुकमिल तौर बेख़बर बणियल आहे। सॾ पंध ते 20 मील थाणो हुजण बावजूदि चोर थाणे जे अॻियां डिस्पेंसरीअ जो समूनो रखियल तोड़े लॻल सामान पटे गॾा गाॾनि ते खणी विया, जॾहिं त अस्पताल में मुक़ररु चौकीदार, डॉक्टर ऐं सिहत खाते जे ज़िलई इंतिज़ामिया पारां सामान चोरी थियण जो को बि नोटिस न वठण केतिरा ई सवाल उथारे थो। ॻोठाणनि DG सिहत, DC शिकारपुर ऐं DSO शिकारपुर खां मुतालबो कयो आहे त सामान चोरी थियण जो नोटिस वठी अस्पताल खे ॿीहर बहाल करे ॻोठाणनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मधे जी।